फ्रेंड्स, नमस्ते। कैसे हैं आप सब? आई होप आप सब बहुत ही ज़्यादा खुश होंगे, मज़े में होंगे। सो आज का व्लॉग जो मैं बनाने जा रही हूँ, मैं उसके पहले आप सबको बताना चाहती हूँ कि जैसे कि आप सब जानते कि मैं सिंधी हूँ, तो आज ये व्लॉग मैं सिंधी के ऊपर बनाने वाली हूँ। जैसे कि आज हमारा है सिंधी डे, मीन्स साई भाजी एंड ताहिरी डे, जो अभी हम आज सेलिब्रेट करने वाले हैं और मैं जा रही हूँ सेलिब्रेट करने। तो मैंने सोचा क्यों नहीं छोटा सा व्लॉग आप सब तक पहुँचाऊँ, जो मेरी सिंधी फैमिलीज़ हैं। और मेरा जो ये वीडियो है, जो व्लॉग है, कहाँ तक पहुँचता है मुझे नहीं मालूम। जहाँ तक भी पहुँचता है, सिंधी फैमिलीज़ के घर पे पहुँचता है, तो प्लीज़ एक छोटी सी रिक्वेस्ट है कि आप मुझे थोड़ा सा सपोर्ट करें। एक लाइक, एक कमेंट तो बनता ही है। तो आज मैं ये व्लॉग जो है, पहले मैं आपको बताना चाहती हूँ कि मैं ये व्लॉग सिंधी में बनाने जा रही हूँ, तो मैं सिंधी में बात करूँगी, आप सबको बताऊँगी। इसके लिए मैंने ये बोला है। तो जो नेक्स्ट वर्स में बोलूँगी वो मेरे वर्स होंगे सिंधी में। तो सिंधी में स्टार्ट करती हूँ अपने व्लॉग का। तो स्टार्ट। हेलो, कीअं आहियो तव्हां सभु? जीअं त अॼु असांजो सिंधी डे आहे, साई भाजी ताहिरी डे, जो मां थोरी देरि में हाणे वेंदमि उहो सेलिब्रेट करणु। उन खां पहले मां तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां कि मां ये ब्लॉग सिंधी में ठाहींदमि। जो हुते थींदो सभु तव्हांखे ॾेखारींदमि। जो मुंहिंजे हुते फ्रेंड्स आहिनि, उन्हनि सां तव्हां सभिनी खे मिलाईंदमि। ऐं इहो जो असां प्रोग्राम असां पंहिंजी शीतला माता मंदिर में सेलिब्रेट कंदासीं। आई होप तव्हांखे ये वीडियो, मुंहिंजो छोटो सो व्लॉग तव्हांखे सुठो लॻे। छोटी सी कोशिश तव्हां सभिनी खे सुठी लॻे त प्लीज़ कमेंट एंड लाइक कजो। ऐं इन ॾींहं ते मतिलबु मिठा चांवर, ताहिरी, हा सॉरी मां तव्हांखे ॿुधायो न, साई भाॼी ताहिरी हूंदी आहे। ताहिरी जो हूंदा आहिनि मिठा चांवर हूंदा आहिनि, जो मुंहिंजा त जाम ई फेवरेट हूंदा आहिनि, त मां उहो त पहले खाइण वारी आहियां। ऐं साई भाॼी सां जेका भुॻा चावल बि ठहंदा आहिनि, मतिलबु उनखे पुलाव बि चई सघो था, उहो ठहंदा आहिनि। एक्चुअली मां फ़ोन विच में बंदि कयो, छो त हाणे सडनली पर जो फ़ोन अची वियो, ज़रूरी हो फ़ोन कॉल अटेंड करणु, त मां हाणे कंटिन्यू थियां थी। त हाणे मां थोरी देरि में रेडी थी करे मंदर में वेंदमि, ऐं हुते जो बि थींदो उहो तव्हांखे ॾेखारींदमि ऐं सभिनीनि सां मिलाईंदमि। ऐं मुंहिंजी इहा ई कोशिशि रहंदी त मां सिंधी कम्यूनिटी खे अॻियां वधायां, सिंधियत खे अॻियां वधायां। त हिन में मूंखे तव्हांजो थोरो सिर्फ़ु सपोर्ट खपे, सिर्फ़ु हिकु लाइक, हिकु कमेंट, जीअं त मां पहले बि चयो। त थोरी देरि में रेडी थी करे मां सिधो तव्हांखे हुते मिलां थी। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थी सिंधी रोटियूं। इहो आहे सलाद, इहे रवा भुॻा चांवर, ऐं ये रही ताहिरी मुंहिंजी फेवरेट, ऐं ये गोभी जी भाॼी, एंड ये स्पेशल सिंधी साई भाॼी, ये गोभी आलू जी भाॼी, हीअ आहे असांजी पाव जेके चवंदा आहियूं डबल, हीअ ॾही, एंड और भी आगे हैं ये पानी की बॉटल्स, और पकोड़े आने वाले हैं, सिंधी स्पेशल पकोड़ा, ये स्पेशल पापड़, सिंधी स्पेशल पापड़, जो बहुत ही ज़रूरी होता है खाने के साथ खाना। वीडियो में ईंदा कुछ भी ॻाल्हाए न सिंधी, मां हिन दफ़े सिंधी व्लॉग ठाहियां वेठी, सिंधी में। हाँ, त सिंधी में ई ॻाल्हाइजो, सभु सिंधी में ई ॻाल्हायो। हाँ, ऐं मां बि सिंधी में ॻाल्हाईंदी व्लॉग में, वैसे हिंदी में ॻाल्हाईंदी आहियां न, त सिंधी में ठाहींदमि सॼो वीडियो। इधर आओ, फुल्का देती है
सिंधी आहिनि न असांजी जात जा आहिनि न अच्छा सिंधी आहिनि हा चलेगा सिंधी आहिनि न बसि सिंधियत खे अॻियां वधाइणो आहे न हा वेरी गुड वेरी गुड हाँ ही ॾिसो ही सभु मुंहिंजी सिंधी फ्रेंड्स आहिनि रिश्तेदार आहिनि जो पंहिंजी पंहिंजी रोटी जी प्लेट खणी बीठियूं आहिनि हाणे मां तव्हां खां कुझु पुछां थी चाहियां अॼु कहिड़ो ॾींहुं आहे तव्हां छा वेठा सेलिब्रेट कयो असां साई भाॼी ऐं मिठा चांवर डे कयो आहे ताइरी ऐं में ॿियो छा छा आहे साई भाॼी पुलाव पकोड़ा सिंधी पकोड़ा पाव पापड़ सिंधी पापड़ डबल रोटी दही एंड दही सलाद दही मुंहिंजे में न आहे सलाद पत्ता गोभी जी भाॼी साई भाॼी ताइरी पकोड़ा सलाद दही पापड़ आलू जी भाॼी ऐं पुलाव ऐं तव्हां सभिनी खे कीअं वेठो लॻे अॼु इहो ॾींहुं मल्हाइण जे लाइ साई भाॼी सिंधी जी फेमस भाॼी साई भाॼी सभु सिंधी लेडीज़ अॼु पाण में मिलिया आहियूं इहो ॾींहुं सेलिब्रेट करण लाइ साई भाॼी ऐं ताइरी त सभिनि जो इहो फेवरेट सिंधी फेवरेट फूड आहे जो असां पाण में बि इंजॉय कंदा आहियूं हिन सां गॾु जाम कुझु वैराइटियूं हूंदियूं आहिनि जीअं त पकोड़ा सलाद ॾही बूंदी डबल पापड़ और जाम कुझु दूध किथे आहे दूध बि आहे अच्छा दूध बि आहे सिंधी पकोड़ा जो असां बाज़ार मां घुराईसीं बाक़ी सभु लेडीज़ पंहिंजे इन्हनि हथनि सां घर मां रोटी ठाहे करे खणी आयूं आहिनि जाम महिनत सां सुबुह जो सवेल उथी करे हा मां वीडियो ठाहे करे रोटी खाईंदमि त सभु अपना पंहिंजो सिंधी फेस्टिवल इंजॉय वेठा कयूं सिंधी फूड पंहिंजो इंजॉय वेठा कयूं त सभु जय झूलेलाल जय झूलेलाल ऐं मुंहिंजो त फेवरेट आहे मिठा चावल ताइरी मां त मिठा चावल खाईंदमि ये असांजी प्रेसिडेंट असांजी वुमेन्स ये प्रेसिडेंट अची वई सोनिया काका प्लीज इधर ईंदा छा सब ॼणा प्लीज जमा गुडे माया अनीता अञा न वेचाई ने गुडे खाई काने अनमोल रोटी न खाई हलंदो हलंदी मतलब प्लेट न वठी अचे राजी जय झूलेलाल सभु मुंहिंजा प्यारियूं ऐं सखी ऐं सखास अॼु जो ॾींहुं ॾाढो सुठो आहे अॼु सभु पाण गॾिजा आहियूं ऐं गॾिजा कीअं आहियूं की अॼु ताहिरी ऐं साई भाॼी जो ॾींहुं आहे इहे खाधा ई असांखे असांजे सिंधियुनि खे मिलाइनि था अगरि इहे खाधनि जो ॾींहुं न रखूं असीं त असीं हिक ॿिए सां कॾहिं मिली न सघूं त अॼु खाधे जो ॾींहुं रखियो आहे उहो बि मिठी ताहिरी जीअं मिठा सुहिणा सिंधी आहियूं पाण तीअं मिठी ताहिरी जो ॾींहुं आहे अॼु त इन करे असीं गॾिया आहियूं की असांजो इहो ॾींहुं असांजा इहे खाधा जेका हेल्दी वेल्दी आहिनि असांखे उहो ठाहियूं आहिनि असां सिंध खे ईअं ठाहियूं आहिनि की असां जेको खाऊं उहो असांजे चहिरे ते निकिरी अचे असांजे बॉडी ते निकिरी अचे त मां चवां थी इहे सभु खाधा असांजे ॿारनि खे बि पहुचनि ऐं उन्हनि खे बि ख़बर पवे की इहो खाधनि में छा छा पौष्टिक्स आहिनि त साई भाॼी आहे जेका आयरन सां भरियल आहे हुन में दाल आहे जेका चणनि जी दाल उहो प्रोटीन ॾींदी आहे जेका अॼुकल्ह जाम ॿार प्रोटीन फूड खाईंदा आहिनि हिन जे करे उन्हनि खे ॾेखारण लाइ प्रोटीन फूड न खाओ चणनि जी दाल खाओ ॿियूं दालियूं खाओ साई भाॼी खाओ ऐं ताहिरी जंहिंमें ड्राई फ्रूट असां विझंदा आहियूं जेका असां शान सां खाईंदा आहियूं असांजी नालो ड्राई फ्रूट सां ई निकिरंदो आहे सिंधी आहियूं त उन्हनि ड्राई फ्रूटनि खे खाओ ॿियूं इहो प्रोटीन रेडीमेड फूड न खाओ त इन्हनि सां छा थींदो आहे एनर्जी ईंदी आहे ऐं मिठी आहे एनर्जी लोडेड आहे इन करे ताहिरी खाओ सभु हिक ॿिए सां मिलो प्रभु जो गुण गायो प्रभु जो गुण गाओ प्रभु केरु आहे जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलण जय झूलेलाल हालो त मिलूं था ऐं ताहिरी साई भाॼी जो मज़ो वठूं था साई भाॼी ताहिरी जो मज़ो था वठूं
जय झूलेलाल जय झूलेलाल एतिरो ॼाण हुजे न जय झूलेलाल जय झूलेलाल अनमोल आए मुझे खाने बता पकोड़ा पाइणा आहिनि साई भाॼी घर जी ॾाढी मस्तु आहे